ब्रियासिटी डीसी नौशर फ़िरोज़ अरसलान सलीम ऐं DHO नौशर फ़िरोज़ डॉक्टर असदुल्ला कल्लोहड़ो जो ओचितो रूरल हेल्थ सेंटर सरकारी अस्पताल ते छापो। अमले ऐं दवाउनि जी खोट ऐं एक्सरे रूम मुकमल बंदि हुजण ऐं अस्पताल अंदरि सफ़ाई न हुजण ते अमले खे छंड। डीसी नौशर फ़िरोज़ दवाउनि जी खोट समेत अस्पतालुनि जे एमरजेंसी वार्ड ऐं OPD वार्डनि तोड़े वॉशरूमनि में सफ़ाई न हुजण ते अस्पताल जे MS डॉक्टर शाहिद राजपट समेत अमले खे छंड पटींदे सख़्त नाराज़गीअ जो इज़हार कयो। इन मौक़े ते डीसी नौशर फ़िरोज़ चयो त अस्पताल में एक्सरे रूम बंदि हुजण, सफ़ाई जो निज़ाम बहितर न हुअण ऐं वॉशरूमनि जी सफ़ाई जा बहितर इंतज़ाम न हुजण करे सिहत खाते खे लिखत में लिखिबो। ॿिए पासे डीसी नौशर फ़िरोज़ अॻूणे ब्रियासिटी टाउन चेयरमैन सैयद अमीर अली शाह तरफ़ां नएं क़ाइमु कयल NICVD कंटेनर जो दौरो पिणु कयो। डिप्टी कमिश्नर NICVD कंटेनर क़ाइमु थियण वारे अमल ते सैयद अमीर अली शाह जे कम जी साराह कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।